मोगे जी मार खबर ना चार अलाड़े अबोड़े वही तो चेली भजी पया यार ए रस्सी के खुली वही हे वठ हे त कमीज हराम खोर सलवार कौन दी देखा गड हाँ दिया तो यापा दिया तो हे वठ सलवार भी भूली अंदो आ न इते कौन थो पाया पत्थर लगो पिया हिन वाई में तो गिरा तकड़ तकड़ में नवो वगो थो वटाए वठा यार मां चयो बाहर वञा बाहर सुमा वञी घर में दाल तंग कंदी आ माके मेकअप वठी दे माके पिनी आ हाणे मां कीअं पिना मां माज़ूर आ मां लूलो लंगड़ो आ पिना माके तो पिनण ई शर्म ईंदी आ हाणे काॾे वञा यार फातो आ मां नवो वगो चेंज थियो वारो कर माए वास्कट पारा या वास्कट पारा त मानू माखे सुञाणन ना जे मां जिम्मेदार मानू आ फकीर ना आया होलियो चेंज करण जे लाए गेटअप करणो पवंदो आ पहला चश्मो दे जे कदे तमा जिम्मेदार थियण चाहींदा आयो त असा वट पैसा जमा करायो ए पैसा डबल करायो आज आखिरी दी आ आज शाम ताई स्कीम बंद थी वेंदी वे पैसा डबल करायो पैसा डबल इनखा तो वञी पुछां त मांजी रस्सी कहीं खोली आ ऐं मुंहिंजो पींघो कहीं हेठि किरायो आ हाणे तो वञी पुछांस अचो दोस्तों अचो भैरो स्कीम जो आखिरी बियो हिते बियो माके भी पैसा डबल करण आहिनि तो जी शिकिल कौन थी लगे पैसन जी अरे लंबू वारो कर पैसा जमा कराएस माके रे पैसा कट पैसा जल्दी कर पैसा तो मां ॾियां पर डबल थींदा कीअं और डबल ये थींदा ते हिकड़े दी हिकड़े फकीर बाबा मुंजी शैतानी खोपड़ी में एड़ी ताकत विधी तॾहिं खां वठी मुंजी सॼी मिल्कियत डबल थी चुकी आ जेको भी हमरा मुखे पैसा जमा कराइंदो आ शाम जो उनजा पैसा डबल थी वेंदा आहिनि ओ भाऊ जे कॾहिं तोखे भी जिम्मेदार थियणो आ त पोइ मुंहिंजे सेक्रेटरी साहब सां मिल साहब जे कई गरीब जे खीसे में रुपयो भी न हुजे त पोइ छा करे उन मसले जो भी हल आहे मूं वटि वेड़ा हे शैतानी खोपड़ी जो कमाल आ वरी भी तू मांजे सेक्रेटरी साहब सां मिल सेक्रेटरी साहब थोड़ो माखे भी अमीर करो ना मां जे खीसे में तो रुपयो भी ना है तू कीमती आ पान सजो वो रिकी बा अखियूं थी बा कन कीटा थी ए बा गुर्दा बिठा थी अन्या तू चवनो वो कीअं इंजो छा मकसद आ इंजो मकसद इया एक अख को बगैर भी तू दिसी सके थो एक गुर्दे को बगैर भी रही सके थो अगर ये बा खपइने तू मालो माल थी वेंदे ना ना माखे कुछ ना खपणो मां गरीब ही सही आ ही लंबू त सत्योनाश कंदो पिया प्लेन जो सॼो हाणे माखे ई मोगा कुछ ना कुछ करणो पवंदो परेशान ना थी मां तोखे मसले जो हाल ॿुधायां थो अच वे त मां तोखे ख़ुशि थो कयां मां तोखे सुठी सलाह थो ॾियां मां पाण पहिला तोवारी कार सुञो टरड़ हूंदो हुअमि मां वटि रुपयो खीसे में कोन हूंदो खाइण जे लाइ हिकु टाइम मानी हूंदी ॿिए टाइम मां बुखो सुम्हंदो हुअमि राति जो मां कपिड़ो पेट में ॿधी छॾींदो हुअमि त पेट मां जो मानी न घुरे पोइ मांखे फ़कीर बाबा जी यादि आई पोइ मां हिकु अखि फ़कीर बाबा खे ॾिनमि हिकिड़ो गुर्दो बि कढी ॾिनमि पोइ मां पैसा कमायमि डबल पैसा मुंहिंजा जमल थी विया न पोइ त सही वाह वाह मुंहिंजी लय थी वई पोइ मां हिकु अखि दुबई खां वरिती गुर्दो हिकिड़ो मां जापान मां वरितो हाणे मां सिहतमंद आहियां हाणे मालामाल थी वियो आहियां हो ॾिसे थो मारो सेक्रेटरी इहो सेक्रेटरी मारो सुञो टरड़ हुयो फुटपाथ तां त इन खे मां खयोमि मां सां रलियो इन भी पंहिंजी अखि खपाई गुर्दो खपाई पोइ इहो करोड़पति थी वियो मां पाण अरबपति थी वियो आहियां ओ भाऊ जंहिं महिल तूं मालामाल थी वेंदे न पोइ तूं ॿाहिरि मुल्क खां अखि बि विझाईंजांइ सुठो गुर्दो बि विझाईंजांइ सुठी सलाह ॾींदीमांइ वधीक तूं मन या न मन हिकिड़ी अखि ऐं हिकिड़ो गुर्दो मां पंहिंजो वेचे पोइ मां अमीर थी वेंदुमि मालामाल थी वेंदुमि पोइ मां लॉलीपॉप जो फैन आ हिकिड़ी अखि लॉलीपॉप जी विझाईंदुमि ऐं अलीगुल मलाह जो फैन आ हिकिड़ो गुर्दो अलीगुल मलाह जो विझंदुमि हा मुंहिंजी सलाह थी वई आ कढो मुंहिंजो अखि ऐं गुर्दो वारो कर चेकअप करा हेॾां वारो गुर्दो जेको आहे न तुआरो वज़नी वज़नी लॻे थो थोरो सख़्त क़िस्म जो लॻे थो त इन गुर्दे में पथरी आहे हे तुआरो गुर्दो न हलंदो हाँ हेॾां वारो गुर्दो तुआरो बिल्कुलु साफ़ आहे हे अखि तुआरी बिल्कुल मारियल लगे थी गरियल गरियल हेॾां वारी अखि तुआरी बिल्कुल साफ़ आ सॼी अखि सेक्रेटरी कढेसि जेको न हिकिड़ो गुर्दो कढेसि वारो कर सेक्रेटरी वन
हाणे तुंहिंजो गुर्दो अख कढे वरिती आहे। हाणे तूं आराम सां उथी सेठ मोगे सां वञी मिल, तुंहिंजो कमु थींदो। आराम सां वेंजांइ बा, किरे न को काथे। हाणे मांजी अख ऐं मुंहिंजो गुर्दो त कढियो अथव, हाणे मूंखे पैसा त ॾियो न। तकड़ कम शैतान जो आहे। शाम जो तुंहिंजा पैसा डबल थींदा। हाणे सुभाणे अची करे 50 लाख रुपयो वठजांइ। हाणे तूं ईअं कर, दिल जा वञी कर, कंडेरा खा, पीलू खा, वञी ऐश कर, आराम कर, ॿेर बि खाईंजांइ। हमरा वयो हा मूंखे पहिरियों इहो त ॿुधायो नी, ग़रीब जे अख गुर्दो छो कढियो थी, इहो कहिड़े कम जो? अड़े हराम खोर, तोखे ख़बर न आहे, मुंहिंजी दिल जी ख्वाहिश हुई त आईफोन वठां। सॼी दुनिया वारा आईफोन वठनि था। मां चवां पियो त हे एटम विकिणी करे आईफोन 16 प्रो मैक्स वठां, पोइ पाण सुठियूं सुठियूं तस्वीरां कढंदासीं। मोगे जी मार, ख़बर न चार।